रोज़ थो बेरे आरो सिज अबड़े हाणे हीअं थो कयां घर खां ॿाहिरि निकिरा ई नथो घर जे अंदर पोती पाए हिकिड़ी कुंडड़ीअ में माठ करे चुपड़ी करे वेही रहा नामा सोडल मरी त सघे थो पर ईअं बुज़दिलनि वांगुरु नथो करे सघां अमड़े तकबर खो तौबा तौबा तकबर खो 1000 भेरा तौबा ये मुझे सामू कुछ भी ना मुझे सामू सोडल जी सट इन दुश्मन जी निड़िय ते लत्ता तोखे छा ॿुधायां पुट ही मुंहिंजो अंदर अथई न खुरे वांगुरु पियो ॿरे मुंदर नथो विसरे न त कहिड़ी मां आहे जेका पंहिंजे पुट खे ख़तरनि सां खेॾण लाइ इजाज़त ॾींदी समझा थो अम्मा सब समझा थो बाबे जो खून भी याद आ सब कुछ याद आ इन दिल जी चोटीअ ते टांडा ज़िल्लत जी बाहि वजूद खे वकोड़े वई आहे मुंहिंजी अम्मा नंग जे लाइ सोठल सिर जो सांगो करे नामा इहो नामुमकिन आहे मुंहिंजी अम्मा नामुमकिन आहे छो त सोठल जी सट दुश्मन जी निड़िय ते लत रहमान पर मां हिते हुबदार आहियां पर तूं हिते कीअं मां हिते सोट दादन लाइ आयो आहियां दादन तुंहिंजो सोटरा हा सॻो सोट तूं त रुपोश आहीं हिते कीअं हिते मूंखे केरु सुञाणे कोन रहमान बजाए हुबदार थो सॾायां सम्झम पाण ताईं रखजांइ ऐसे जो फरमान अली यार आहे उन जे सहारे रही हिते गुज़रान पियो कयां ॻोठ वेंदो आहियां जांच पड़ताल रही ईंदो आहियां ऐसे जो यार अथई त मूंसां बि यारी में वांगारव हुकुम कर फरमान अली पग मट यार आहे चवण कंदो न कंदो त हुबदार खे सुञाणी थो घुमरो ॾेई ॿिए तर में थाक जोड़ींदो हल चवीस केस या FIR वग़ैरह में नरमी करे त जीअं दादन जी ज़मानत थी सघे अच त आज़ाद था कराइंसि इहा का वॾी ॻाल्हि आहे छा इहो त अञा बि भलो अच त हलूं साहब जानी जमादार दाबे वाले साहब के दाबे वाले कबो सर कम जी गाल करे दादन रकम डेढ़ देते तो वठास 3 लख न मञे त डंडा बेड़ी हणदेस उन जवाबदार आ साहब वडान 3 लख हल तो नाराज़ी थे तो बदी सा पेर जी साहब मञाया तो ने डंडीअ जे ज़ोर ते अस्सलाम वालेकुम मेहरबानी फरमान अली दोस्तन लाइ मेहरबानी न कबी आ दोस्तन लाइ फर्ज पूरो कबो आ ई मज़हर दादन जो सोट आहे
दादन जो सोट हा ऐं मुंहिंजो जिगरी यार आहे। हिनखे त दादन सां गॾु लाकम कजणो खपे। वॾा वॾा जी साहब अमलो घुरां। मां बेस्ती लाइ आयुसि या अॻु में मां लाकब थींदुसि पोइ मज़हर थींदो। मां त दोस्ती जी हाम हणी आयो ऐं तूं मूंखे ॾिठो थो करी। ॾिसां त केतिरो अमन अमान रहे तुंहिंजे इलाइक़े में। ॾिसां त केतिरो चुल्हा ॿारी चङनि जा। तव्हां वञो, मां त मिड़ई थो चवां, तव्हां अचण में देरी नथा कयो। जो हुकुम साहब अचो। हल मज़हर ॾिठो पीर पुनी मुराद। हवलदार वेव हथ तो ॿधाए, खणी हुकुम कर। त पोइ दादन खे छॾ। ॾिस हवलदार, एतिरो आज़माए जो ठही सघे। मुंहिंजो इहो मुतालबो आहे, वधीक तुंहिंजो बसि। हाई प्रोफाइल केस आहे, कीअं थो छॾे सघां? बाक़ी नरमी करे सघां थो। कहिड़ी नरमी साईं? एफआईआर में गुंजाइश, ज़मानत बि जल्द, केस बि न बीहंदो। केस त हुअं ई कूड़ो आहे। इहा ॻाल्हि मूंसां कयो, मूंखे हवलदार खे ॾिसणो आहे। साईं महिरबानी, पर इहो त पक्को वाइदो आहे न। फरमान अली कची ॻाल्हि न कंदो आहे दोस्तनि सां। मालिकनि एतिराज़ कया त मूं वटि गुर आहिनि, घबराए न हवलदार। साईं वॾी महिरबानी। मुंहिंजो कमु न विसारजांइ। विसरण नामुमकिन आहे। असां दादन सां मिली वञूं था। हल मज़हर। जानी जमादार, तुंहिंजे डंडीअ जे ज़ोर जी ख़बर आहे। नथी खाटू पुट सूबेदार जो, शींहुं पिंजरे में बि शींहुं हूंदो आहे, कुओ न। संभाले ॻाल्हाए जिते जानी जमादार सां। छाते जमादार सरसरी राग छेड़ियो अथई। हुबदार साईं, हिनखे मस्ती थी आहे, लाइणो पवंदो हिन डंडीअ जे ज़ोर ते। हट, मुंहिंजे वॾे साईं हेॾो ॻाल्हाई, धक सां इहे सभु झाका निकिरी वेंदई। असां सां तो जमादारी हलाई। न चईसि मज़हर, ही वठि चानी जमादार, दोस्तनि जी दिलि में नाहे कबी। मज़हर, ही जवान केरु आहे? रहमान न न हुबदार। मतलब कुझु बि नाहे दादन। रहमान मुंहिंजो सोट आहे, मां हुबदार आहियां दादन। जिथे मज़हर कचे में रहे थो, मां बि उतां जो आहियां। मज़हर जा दोस्तनि सां कीअं आहियां पंहिंजे बारे में चवण मां हे बि थो सम्झां। खुशी थी मिलंदे। सोट खुशी इहा बि आहे त साथ ॾींदो हुबदार। महल जो मुड़ुसु आहे, लठ धुके ताईं की न कबाईंदो। इहो वक़्तु साबित कंदो। मुंहिंजो आज़मायल आहे। ख़ैर, मां वकील सां मिली आयो आहियां। जीअं ई केस चालान थींदो त ज़मानत जी कोशिशि कबी। ठीकु आहे, वधीक घर ऐं पाण संभालण जी कर। सोट तोखे घुराइण जे लाइ तकलीफ़ इन लाइ ॾिनी अथमि त सोढल ऐं शहबाज़ जी बिरादरी सरसी न करे। न कंदो, रख मोला ते। कंदो त सोढल खे ख़बर आहे त दादन मौत आहे ऐं मौत डरणो न आहे। हा, तव्हां ॿिन्ही खे इन लाइ घुरायो अथमि त सरसी सां बहराम जी बेख कढणी आहे। कंहिं बि क़िस्म उल्को न कर गोर। उल्को आहे जबार, उल्के जी ॻाल्हि थो करीं। मुंहिंजे अंदर में बठियूं आहिनि बठियूं, असुल रत जूं मानियूं सम्झो। छप्पर ड्राहे विधो अथनि। छप्पर खां वधीक शाहबाज़ खान। छप्पर जबल खे बि चइबो आहे चरिया, मूं जबल चयो। बस मौत बरहक आहे, बाक़ी गिदड़ मिड़ी चीते खे चके विया आहिनि। बहराम मट बि नाहेसि, पर पोइ बि सरदार आहे। नाले में ॻणबो त सरदार खे पलांद में सरड़े विधऊं। समझी वियासीं गोर। ॿुधंदे त बहराम खान बुरको मटायो। संदसि चिचरियल लाश तुंहिंजे अॻियां अची उछलबो गोवर। न, कुतनि खे ॾिजोसि। अहिड़ी कराहत मुंहिंजे अॻियां रखंदो। कंध मथे थो करे घुमे,
ॾेढ ज़ुकाम मौला जो आशान। असांखे इजाज़त। फुतत ॿुधंदे गोवारे हाणे वञी कम जे पुठियां लॻो। बारूद खपेव त खणी वञिजो। गौर जी बाबा साईं। ही केर आहिनि? हे पंहिंजा बेली आहिनि। हलो सोठल वारनि का पेशकदमी कई? अञा त न थी आहे बाबा साईं। तव्हां डीएसपी एसएचओ एसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो। इहो दादन वाढ़ियल रहे। एफआईआर का मज़बूत कटिजेसि त ज़मीन न थियसि। इन लिहाज़ खां तूं न घबराए, मूंखे अॻ में ई सुध आहे। वरी बि ॻाल्हायां थो सभिनी सां। ॻाल्हायोसि बाबा, दादन असुल निकिरे न। फाही ते चढ़े फाही ते। बाक़ी जेके हे पोयां टरड़ा कुकुड़ अथसि न, इन जी बांग बंदि करणु सवली ॻाल्हि आहे। कोई करणु कोन ॾींदो सान साईं। हेलो, हा परवेज़ खान पियो ॻाल्हायां। आराम खान पियो अर्ज़ु कयां। तो मूंखे फोन छो कयो? न कयां नाहे ज़रूरत। थधाइप परवेज़ खान थधाइप। हिकु सरदार ॿिए सरदार सां ॻाल्हाए सघे थो। अॻिते मूंसां राब्ते जी कोशिश न कजांइ बाराम। परवेज़ खान सरदार थी सोचे। सरदारनि जी पाण में कहिड़ी कावड़? कावड़ ठहे कान थी। मुंहिंजे भाउ जे बुठीअ जी मिट्टी न सुकी आहे ऐं तो बड़बड़ शुरू कई आहे। मां त ईअं करे नथो सघां न। तुंहिंजी बिरादरी त मुलविस आहे न। बिरादरीअ वारा भली टकरियल हुजनि, मुलविस हुजनि, सरदार हिकु थियणु घुर्जनि। जेकॾहिं मुंहिंजी बिरादरीअ ते साबित थियो न त उन्हनि खां हिसाब चिके वठंदुसि। न घुर्जे मूंखे हिसाब। भाउ जे खून जो सौदो न कंदुसि। जे वरतुम त दुनिया दंग रची वेंदी। ओके ओके, बाराम बि धण खां विछड़ी वियल रिड न आहे। जेको बेखौफ काए वञी कुई खाई छॾे। ख़ुदा हाफ़िज़। ई सरदार है। पहिरो वधाइणो आहे ओता कई हवेलीअ ते। हाँ सरदार, ॿाहिरि निकिरो त ॿ चारि हथियार बंद ज़रूर गॾु हुजनि, न त उन ॾींहं वारी डुक डुका हूंदी। ड्राइवर गाॾी भॼाए न निकिरे हा त सभई सुता पिया हुजऊं हा। बिल्कुलु बिल्कुलु पापल प्लानिंग हुजे, बाक़ी हिकिड़े पासे हशाम, ॿिए पासे हिकिड़ो बगन ई काफ़ी आहे। छो त बगन जी सट बघिड़ जो झट। सारंग खान, ए थी तुझो खूबसूरत बाग ऐं ज़मीन ऐं तुझी ज़मीन में हीअ वाड़ी। हिन ॿार खे कहिड़ी ख़बर ज़मीनुनि जी? ज़िद करे बीह रहियो त मां तोसां हलंदुमि। चाचे सोराब सां न वियो, मां छा कयां? ख़बर पई थी त हिन तरह में तकरार ऐं झगड़ो आदमपू ई कंदो थो अचे। वरी बि ॿार खे साण खईंदो अचे। मूं बि बर वक़्तु चयो ॿार जे ज़िद खे छॾ, मोकिलीस काके सोराब सां। चाचे सोराब सां न वियो त मां छा कयां? वञ घर छॾे अचीसि। ठीकु आहे, मां हिनखे छॾे बि अचां ऐं मानी बि खाई अचां। असीं बि हलूं था। बोलो त कॾहिं जी था हलूं? अचो भला हलो। नज़ीर ना आयो छा? नज़ीर जे कोन वियो। ना ओ सामू ॾिस, शफ़न वारा अॼु न बचनि, सभई घेराव कयो, वारो कयो। सोठल जी सट
दुश्मन ही लड़ी थे और क्यों मारो के वो सोचा था लोग किधर के जा पाजी घट लगला इन मासूम जी वधीक लगला मासूम जी कोन में त करे हिन खे खणी निकर छपन असा पाण हिन सोढो सामो न्यू था छपन सारे जो जी कर तू मुड़ असा हिन सामो न्यू था तारक 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 के पट चपना न रेगा खण तू ही तो निकुर पायरो था पड़े मोड़िया तो तू निकुर तो यार एक भी न बची एक भी न सिजग्रहण में वरतल दुनिया कारिया कारा ठल दुनिया कोमल जज्बन जी धरती ते रोज तो उभरे कारो सिज गौड़ मोची अचुता निकलो हलिया खुटी विया या खत्म थी विया ईसन टक्कड़ न कजा मत्ता को बचल हुजे रिब जे कोई आंगुर लिखियो न वेठो हुजे मथो वञी पहुची भुनी था रखूं हल लगे तो हिकु अधु बच्चो ज़रूर आहे जेको लाश खणाए वियो आहे हिन तो ॾिसो था न सुठो थी सघे त ज़ख़्मी बि थिया हुजनि ईसन हाउ न ठरियो मुंहिंजो हाउ अचो त हलूं संगत ने अचो अम्मा मुझी जीजल अम्मा अम्मा मुझी मिठड़ी अम्मा अखियूं खोल दिया लोरी नन्हे ओड़ पाण खे अलाह कंदो तो होश में अची वेंदी डॉक्टर सतार संदस भागे अची वियो दवा ॾेई वियो तस होरिया अखियूं खोलींदी मासी मुझो इन दुनिया में ॿियो केरु आहे बस मुझो ये हिकिड़ो ई त सहारो आहे सब रिश्ता रवाजी ए लोभी बस ही हिकिड़ो ई त रिश्तो आहे मञा थी धीअ मां जो रिश्तो किथां लभे तू अलाह मां आसरो न लाए छॾेसि त सामत में अचे गोड़ कंदीअ त वेतर हालत बिगड़ी वेंदसि
मासी नूरीअ बजाए निदोरी रखे आ नालो। नथी मायूस, रब जी ज़ात खां दुख ऐं सुख हिसो आहिनि ज़िंदगीअ जो। जेको नसीब में हूंदो आहे उहो ई मिलंदो आहे। रब तुंहिंजा भाग भला कंदो। तूं सदोरी आहीं, निदोरी नाही चरी। न न मां, मुंहिंजी नूरी निमाणी आहे, मोतियो आहे, अच्छी साहब खीर वांगुरु आहे। अम्मा, अम्मा जी अखियूं खोल अम्मा। मां तुझे अॻियां वेठी आहियां अम्मा, उथी मूंसां ॻाल्हाए। नूरी, तूं समझी छो नथी? मुंहिंजो चवण वठ धीअ, छॾीसि त आराम करे, मथो जाइ थी अचेसि, न त सॼी उमिरि विञाए छॾींदीअसि। मासी नथो अचे आराम। कॾहिं कॾहिं दिलि पकी कबी आहे। मूंखे बि तूं पंहिंजी माउ सम्झ, पेट जा ई नाही। पर जॾहिं खां तूं हिते आई आहीं न, तॾहिं खां तुंहिंजे सुभाउ में मूंखे औलाद जी ख़ुशबू अचण लॻी आहे। जेका ॼणे ताणे थी ऐं जेका न बि ॼणे, पर संदसि प्यार ऐं शफ़क़त में थंज जी सुरहाण हूंदी आहे। मासी हुनजी त मूं चुगण वती आहे ऐं तुंहिंजी मूंखे मोहबत मिली आहे। तूं हौसलोदार धीअ। अलाह उहा ज़ात आहे जेको ॾुखियनि में ॾढ आहे, हिनायप में हामी आहे। तूं वे ख़्यालु करेसि त मां चांहि ठाहे अचां। जीअं ई अखि खोलींदी त पीआरियूंसि त बुत जमियत में अचेसि। जी मासी। तव्हां ज़िले जा ऑफिसर आहियो। कत्ल में सिर्फ हिकु न, ॿिया बि जवाबदार आहिनि। हा नामिनेट कया विया आहिनि। मूं चयो आहे SHO खे FIR लाइ वो बहराम खान खे बि नामिनेट कंदो। छो बहराम खान न? सॼी शरारत उनजी आहे। लॻे थो तव्हां वधीक खून रेज़ी चाहियो था। बराबर MNA मुंहिंजो दोस्त आहे। SHO फरमान अली खे बि उन ई लॻरायो आहे। पर तव्हां त ज़िले जा अमलदार आहियो। हुन ते IG सौं सिधो दबाव विधो आहे। हा, इन करे त बहराम खान खे नामिनेट न कयो वञे। पढ़ियल लिखियल ऐं फॉरेन रिटर्न जो इहो मक़सदु नाहे न जो नाइंसाफ़ी थिए। ठीकु आहे, मां तव्हां सां रूबरू मिलां थो। ओके, अल्लाह हाफ़िज़। गौर, गाड़ी तैयार कर। अॼु SSP सां रूबरू मिलणो आहे। जी बाबल, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ। कार्ड ॿिया बि खणो। छो? हालतूं छिकताण वारियूं आहिनि, एहतियात ज़रूरी आहे। हारियल बि मां, हाञो बि मूंसां, नुक़सान बि मुंहिंजो थियो ऐं टिॼां बि मां। एहतियात में ऐब नाहे। जॾहिं बहराम खान में हथ पवंदा न, तूं फथड़ंदो, लोफरनि खे मछराईंदो। अला जे पहरो हूंदो त घटिताई में ऐब कहिड़ो? तूं जो आहीं मूंसां। मां ताहियां, पर सिर तरी थी आहे। मां बि नेड़ी ज़ख़्मी थियुसि न। रब जे तरफ़ां हयाती हुई जो मिली। कोहर, जी कयां बाबल। मूंखे टिॼार न, ज़िंदगी ऐं मौत जे विच वारे विछोटीअ जी कंहिंखे कल कोन्हे। मौत अवसि अचिणो आहे। जीअं जिते लिखियलु हूंदो उहे ई थींदो। त पोइ टिॼिजे छो? तूं है न दासा, पोइ बि ईअं थी वियो। मञा थो एहतियात लाज़मी आहे। पोइ बि वधि में वधि हिकु कार्ड पाण सां खण। हुकुमा सरदार, दुश्मन जो दून भञंदासीं। ॾेढ ॾींहं ज़ुकाम, मौला जो आशान। डॉक्टर सतार, सारंग जी जगह ते जेकरे ॿियो को वञे हा न, हे छपन न रोया। दादर या ॿियो को शहीद थी वञे हा न, मां न रोवां,
जो त इन हालत में छपन लाइ रोवण ऐब आहे। छपन छीवा छीव छीह रोदा नाइन मरद भी गजदा आहिनि, पर अलाए छो इन मासूम बेडोह जो दिल में चक लगी वियो आहे, चक। शफल मूं चयो हो न त इहे रीतूं रस्मूं रवाज अनाऊं ऐं बिरादरी जा तकरार कारा ठियल ऐं कारो सिज आहिनि। हा, कारो सिज। उन जी तपिश ऐं काराहण में हकी बि त अहिड़ा नाहकी बि सड़ी रख थी वेंदा। हिन जो कसूर इहो आहे त ही असांजी बिरादरीअ जो आहे, असांजो आहे, ईअं न। ॿियो हिन छा कयो हो? शफन इहा साॻी ॻाल्हि मूं लाकब में दादा ने खे बि चई हुई। जेकॾहिं मां सोचो जा कच्चा अञा न रड़कियमि न त मुंहिंजो नालो बि छपन न आहे, छो त छपन छेर आहे, छेर। अञा न, अञा ज़िद त छा माफ़ करे छॾियासि? न डॉक्टर सतारनि न, हरगिज़ न। इन बेगुनाह जे रत जे हर पुड़े पुड़े जो साब रतम सोटुअ खां। हिनखे हिकु दफ़ो अस्पताल वञिणो पवंदो पोस्टमार्टम लाइ। हिन जो पोस्टमार्टम मां न कराईंदुसि। इहो बि थी सघे थो, पर अस्पताल ज़रूर हलणो पवंदो। MC कट लाइ डॉक्टरनि सां ॻाल्हाइणो पवंदो। मां चाचे सुराब वारनि खे त ॿुधाया न। हींअर न, हल त अस्पताल हलूं था। जावेद? जी सर, उहो ॿाहिरि बीठल आहे। शफना, खण सारंग खे हलूं। न डॉक्टर साहब, मां सारंग खे अस्पताल कोन खणींदुमि। चाचो ऐं चाचीअ जी सलाह खां सवाइ पोइ हिनखे अस्पताल खणी हलंदुमि। सोटुअ खां हिनखे हिकु दफ़ो अस्पताल वञिणो पवंदो पोस्टमार्टम। हिन जो पोस्टमार्टम मां न कराईंदुसि। इहो बि थी सघे थो, पर अस्पताल ज़रूर हलणो पवंदो। MC कट लाइ चाचे सुराब वारनि खे त ॿुधाया न। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान